सिंधु दरिया में कोटड़ी बैराज ते पानी की आमद में इजाफे जो सिलसिलो जारी है। 24 कलाकनि में 12,000 क्यूसिक के इजाफे सबब पानी जो वहकिरो वधी 4,20,000 क्यूसिक ते पहुंची वियो आहे। फ्लड फोरकास्टिंग डिवीजन लाहौर मूजिब कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे की बोझ बरकरार है। मंगला डैम में भी पानी के वहकिरनि में इजाफो थी वियो आहे, जॾहिं त ॿिया दरिया मामूल ते अची विया आहिनि। कोटड़ी बैराज ते बोझ सूरत हाल सबब छठे में कचे जा वधीक केतिराई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि, जंहिंजे नतीजे में सवे एकड़नि ते चांवरनि, कपह, केला, पपीते समेत केतिराई फसल सख़्त मुतासिर थिया आहिनि। ॿोॾ सूरत हाल सबब रहवासियुनि जी हिफ़ाज़ती बंदनि ऐं महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िली जारी आहे। जामशोर में उन्नड़पुर, यूसी शाह वेस ऐं कचे जे ॻोठनि में पानी जो दबाव वधणु लॻो आहे। नवाब शाह सकरंड मंडमंगली हिफ़ाज़ती बंद जे हंध ते ॿोॾ सूरत हाल आहे, जंहिं सबब ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। सिजावल ज़िले में सिंधु दरिया जे हिफ़ाज़ती बंदनि ते ॿोॾ जी सूरत हाल बरक़रार आहे। हिफ़ाज़ती बंदनि ते पानी जो वहकिरो वधी वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां ख़ैमा बस्तियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। ॿिए तरफ़ चुनाब दरिया ऐं सतलुज मां मुतासिर जलालपुर पीरवाला में ॿोॾ जो पानी घटि न थी सघियो आहे। केतिराई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। उच शरीफ़ रोड ते ॿोॾ मुतासिरिन घरनि ॾांहुं वापसी लाइ पानी लहण जे ओसीड़े में आहिनि। तोराजा भट्टा बंद ते पियल घारे वारी जॻह ते मरम्मत जो कम बि जारी आहे। रहीमियर खान, बहावल नगर ऐं बहावलपुर जो वॾो एरिया मुतासिर थी वियो आहे, जंहिं खां पोइ नुक़सान जी सर्वे शुरू कई वई आहे।